मुल्क के ॿियनि शहरनि जीअं कश्मीर में भी मज़लूम कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ सियासी समाजी तौर सिविल सोसाइटी के माण्हुनि तरफ़ां रैलियूं कढी वयूं। इन हवाले से तफ़सीली रिपोर्ट ॾिसंदा कश्मीर का अवामी न्यूज़ के रिपोर्टर मलक बरकत अली जी हिन रिपोर्ट में। आज बिल्कुल इन मस्ती मौजूद आहियूं कश्मीर प्रेस क्लब के बाना पूरे दुनिया के अंदर आज कश्मीर में भी कश्मीरी डे जो है जोश जज्बन से मनाए पे वने अचो ता नाले से गाल बिल्कुल उन छा चवणा है। आज जे ॾींहं खे जेको आहे यौम सियाह जे तौर मल्हायूं था। कश्मीर जे मथां जेको कश्मीरी अवाम जे मथां मोदी जे तरफ़ां 370 ऐं 35A जेको आर्टिकल नाफ़िज़ थियल आहे उनखे असीं मुस्तरद करूं था ऐं उन जे कश्मीरियुनि जे हक़ में असां रैली कढी आहे। इंशाअल्लाह आख़िरी दम ताईं असांजे इहा जदोजहद जारी रहंदी। असां इन प्लेटफॉर्म तां इन रैली जी तवसत सां भारत के इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त कश्मीर में ज़ुल्म बर्बियत जेकी आहे पंहिंजी बंदि कर ऐं नेतन्याहू खे असां इहो वार्निंग ॾियूं था जेको फ़लस्तीन जे अंदरि क़त्लेआम उन्हनि शुरू कयो आहे फिल फोर बंदि करे कश्मीर इन फ़लस्तीनियुनि खे जीअण जो हक़ ॾियनि। असां पंहिंजो हक़ घुरण थो चाहियां मोदी खे अपील कयूं था महिरबानी करे कश्मीर जो पासो छॾे। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। ਅਸੀਂ बस लाहौर तो आए सी ਅਸੀਂ ਗਰੀਬਸਤਾਨ ਦੇ ਨਾਲ ਹੈਗੇ ਜਿੰਨੀ ਮਕਲੂਫ ਹੈ ਕਿ ਸਾਡਾ ਪਾਕਿਸਤਾਨ ਨਾਲ ਪਿਆਰ ਹੈ एहतराम है जो 500 ਅਸੀਂ ਮਨਾਉਂਦੇ ਆ ਰਹੇ ਹਾਂ। ਹਰ ਗੁਰਦੁਆਰਿਆਂ ਦੀ ਸੰਗਤਾਂ ਨਾਲ जुड़े हुए हैं। पाकिस्तान ਦੇ ਨਾਲ ਹੈਗੇ कश्मीर बनेगा पाकिस्तान। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD के ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।